अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हवास न्यूज़ तक अडावया संजा सैयद सनाउल्लाह हाशमानी नज़र इन वक्त जी हेडलाइन से जी नाज़रीन नवा खे ॾींदालू अफ़सोसनाक ख़बर आहे त सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीपी अॻवान मरहूम मखदूम अमीन फ़हीम जो पुटु मखदूम अकीलुज़्ज़मा लाॾाणो करे वियो आहे। मखदूम अकीलुज़्ज़मा कुझु अरसे बीमार रहण खां पोइ कराची जी खांगी अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। मखदूम अकीलुज़्ज़मा जो मर्द दरगाह सरवर नूह जे अहाते में मिटी माव हवाले कयो वेंदो। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं त सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीपी अॻवान मरहूम मखदूम अमीन फ़हीम जो पुटु मखदूम अकीलुज़्ज़मा लाॾाणो करे वियो आहे। मखदूम अकीलुज़्ज़मा कुझु अरसो बीमार रहण खां पोइ कराची जी खानगी अस्पताल में दमदाणी हवाले कयो। मखदूम अकीलुज़्ज़मा जो मर्द दरगाह सरवर नूह जे अहाते में मिठे माव हवाले कयो वेंदो। मखदूम अकीलुज़्ज़मा जे विछोड़े ते सरवरी जमात जे मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां खे ॾींदालू त सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पीपी अॻवान मरहूम मखदूम अमीन फ़हीम जो पुटु मखदूम अकीलुज़्ज़मा लाॾाणो करे वियो आहे। मखदूम अकीलुज़्ज़मा कुझु अरसे बीमार रहण खां पोइ कराची जी खांगी अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। मखदूम अकीलुज़्ज़मा जो मर्द दरगाह सरवर नूह जे अहाते में मिटी माव हवाले कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं हाल मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर नदीम मंगरियो खां। जी नदीम जी ये जो सरवरी जमात जो रूहानी पेशवा मरहूम मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जो फर्जन ऐं पंहिंजो सरवरी जमात जो मौजूदा काजी नशीन मखदूम जमील ज़मा जो भाउ मखदूम अकील ज़मा जेको काफ़ी अर्से खां जेको बीमार हुयो कराची खानगी अस्पताल में जेको एडमिट हुयो, हुन खां पोइ हिकिड़ो इस्लामाबाद जी खानगी अस्पताल में दाख़िल कयो जिते हुनजी तबियत जेका वधीक ख़राब थी, जेको अॼु सुबुह जो कराची में जेको फ़ानी जान मां लाॾाणो करे वियो आहे। संदसि मर्द जेको एम्बुलेंस जे ज़रिए ते हालापुरा हाला में आंदो वेंदो। हुन खां पोइ जेको हुनजे जेको तदबीन जेका आहे दरगाह गौसलक मखदूम सरवर नूह जे अहाते में अदा कई वेंदी। हिन वक़्तु जेको हुन मरहूम मखदूम अकीलुज़्ज़मा जे वफ़ात जेको विछोड़े ते सरवरी जमात जे मुरीदनि तोड़े अक़ीदतमंदनि में सख़्तु जेको ॾुख जी लहर छाइजी वई आहे। हिन वक़्तु जेको अक्सर जेको आला शहर जा जेके मुख़्तलिफ़ जेको माण्हू आहिनि उहे हिते मखदूम हाउस ते गॾु थियणु शुरू थी विया आहिनि। जी ठीकु आहे नदीम, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।